नाज़रीन हिन वक़्त मां जिम्स हॉस्पिटल में बीठो आहियां। जिम्स हॉस्पिटल USAID जे सहकार सां जैकबाबाद वासिल लाइ हिकु तोहफ़ो हुयो जेको सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां रन कयो वेंदो आहे। जैकबाबाद जो जेको एक्स डायरेक्टर हुयो डॉक्टर अब्दुल वाहिद ट्रगड़, उनजे ख़िलाफ़ काफ़ी मुज़ाहिरा भी थिया हुया उनजे दौर में, छो जो कि माण्हुनि जो इहो चवणु हुयो त उहो एडमिनिस्ट्रेटिव शयूं जेको आहे सही तरीक़े सां नथो हलाए सघे। उन खां पोइ जेका डायरेक्टर जी चार्ज संभाली उहा डॉक्टर ग़ुलाम हुसैन बिरोही साहब संभाली। डॉक्टर ग़ुलाम हुसैन बिरोही साहब जेको पहिरियों इनिशिएटिव वरितो उहो इवनिंग OPD स्टार्ट कई, जेका 4 वॻे खां वठी शाम जो 9 वॻे ताईं हूंदी आहे। हाणे असीं अंदरि हली मालूम कंदासीं त कहिड़ा कहिड़ा शोबा जेके आहिनि उहे एक्टिवेट कया विया आहिनि पेशेंट्स लाइ। सर, ही जिम्स हॉस्पिटल में तव्हां इवनिंग OPD कॾहिं खां शुरू कई आहे ऐं उन इवनिंग OPD में तव्हां पेशेंट्स खे कहिड़ियूं कहिड़ियूं फैसिलिटीज़ ॾियो था ऐं उनमें कहिड़ा कहिड़ा शोबा जेके आहिनि उहे वर्किंग आहिनि? साईं, मुंहिंजो नालो डॉक्टर मंसूर आहे। मां हिते जनरल फिज़िशियन आहियां ऐं असां इवनिंग OPD 21 मई खां स्टार्ट कयो आहे। ऐं हिते असां वटि तक़रीबन 9 शोबा हिन वक़्तु कमु था कनि, जंहिंमें जनरल OPD आहे, पीड्स जी OPD आहे, कार्डियक OPD आहे, आर्थोपेडिक OPD आहे, स्किन जी OPD आहे ऐं डेंटल सर्जरी जी OPD आहे, गायनाकोलॉजिस्ट आहे ऐं फिजियोथेरापी प्लस में असां वटि अल्ट्रासाउंड जी OPD आहिनि। तक़रीबन 8-9 असां वटि OPD हिन वक़्तु कमु थियूं कनि ऐं माशाल्लाह सुठो जेको आहे सो प्रोग्रेस आहे। असां हिन 15-20 ॾींहंनि में ॾिठो आहे त माण्हुनि खे ॾाढो हिन में फ़ाइदो थो मिले। इवन जैकाबाद सां गॾु हुनजे सराउंडिंग जा जेके बि एरियाज़ आहिनि, इवन झटपट टीपुल एॾां जा पेशेंट असां वटि हिन वक़्तु अचनि था। हाणे इहो नओं स्टार्ट आहे, इनशाला अॻिते माण्हुनि खे काफ़ी सारो फ़ाइदो इनशाला पहुचंदो। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो फ़हीम अहमद आहे। असां वटि OPD इवनिंग जॾहिं को स्टार्ट थी आहे त फर्स्ट डे 150 पेशेंट आया ऐं उन खां बाद हाणे क्वांटिटी वधी वञे थी। जीअं जीअं शहर जे माण्हुनि में इहा अवेयरनेस थिए थी त इवनिंग OPD स्टार्ट थी वई आहे। हाणे 300-350 जे लॻभॻि डेली OPD थिए थी असां वटि। सुबुह जो तक़रीबन 5 बजे असांजो पेशेंट आयो, हुनखे माना ईअं सम्झो त ॿार पेट में फोत थी वियो। हिननि जी लापरवाही इहा आहे त हीअ चवनि पिया त असांखे ब्लड खपे, ब्लड जो अरेंज जेसिताईं न थींदो तेसिताईं असां को मसइलो हल न कंदासीं। ठीकु आहे साईं, हिकिड़े टोकन जे करे कंहिंजी जान वञे इहो ना सरासरी नाजाइज़। असां इहो मुतालबो कयूं था डायरेक्टर साहब को, जेके इहे डॉक्टराणी आहिनि इन्हनि खे फोड़ हर हवाले सां एक्शन खणनि। ऐं उन ईअं ख़बर पई त जेके सिक्योरिटी गार्ड वारी मायूं वेठियूं आहिनि उहे चवंदियूं असांखे 2-3 रुपया ॾींदो त डॉक्टरनि खे ॾींदासीं, पोइ हथ विझंदियूं। इन जे करे जेको बि आहे फुल फोड़ नोटिस वठिणो वञे इन ॻाल्हि जो। असां त आयासीं अॼु 5 ॾींहं डिलीवरी थियो असांजो छोकिरे जो नंढे जो, सही थियो, गैस में विधो, डिलीवरी थियो ख़ैर सां। 5 ॾींहं असांखे अॼु माना ॿार सही थी वियो, सभु सहूलियत असांखे का शइ जी सहूलियत सही आहे असांजे लाइ। असांखे टेंशन वेंशन न आहे, कुझु बि न आहे। अबा ऑपरेशन भी कई आहे, दवाई हले तो, हर शइ ॾियनि था मरीज़ खे। हा नाज़रीन, हिते मौजूद माण्हुनि जी मां ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हिते डॉक्टर सां बि असीं ॻाल्हि ॿोल कईसीं। डॉक्टर इहा ॻाल्हि कई त हिते डर्मा, पीड्स ऐं ॿियूं कुझु OPDs जेके आहिनि उहे एक्टिवेट आहिनि, जॾहिं त एमरजेंसी अञा ताईं प्रॉपरली फंक्शनल न थी सघी आहे। हिते कुझु पेशेंट सां असीं ॻाल्हि ॿोल कईसीं। हिकिड़े पेशेंट इहा कंप्लेन कई त असांखो जेको आहे कुझु जेके हिते लेडीज़ वर्कर आहिनि जेके कमु कनि थियूं उहे कुझु पैसा कंहिं शइ जी मद में चार्ज कनि थियूं ऐं कुझु पेशेंट्स इहो चवनि था त असांखे प्रॉपर फैसिलिटीज़ मिलनि थियूं। कैमरामैन सलीम गोलोक सां गॾु आबिद अली मंगरियो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।